अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एक भेरो तव्हांखे ॿीहर भली कार चवां थो। कूड़नि डोमिसाइलनि जा इशूज़ खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे रऊफ़ चांडियो। नाज़रीन, कूड़नि डोमिसाइलनि जे हवाले सां सभ खां घणे में घणियूं शिकायतूं घोटकी ज़िले में अचनि पियूं। लाड़काणे ज़िले मां शुरूआत थी, पर सॼी सिंध में जेका घणे में घणियूं शिकायतूं घोटकी ज़िले में अचनि पियूं। घोटकी ज़िले जे हवाले सां ताज़ो कमेटी जेको दौरो कयो, उन में काफ़ी तफ़सील साम्हूं आया आहिनि। उन कमेटी जे दौरे दौरान काफ़ी तफ़सीलनि खां सवाइ अहिड़ा केस साम्हूं आया आहिनि जेके हाणोके डिप्टी कमिश्नर साहब जे दौर में या अॻियनि DC साहिबान जे दौर में ॿिटा डोमिसाइलनि जा आहिनि, जेके तफ़सील तव्हांजे साम्हूं मां तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदुसि। घोटकी मां ॿिटनि डोमिसाइलनि जे हवाले सां तव्हां सां इहा बि ॻाल्हि शेयर कंदा हलूं त हिकु शहज़ादी जमील आहे, धीउ मोहम्मद जमील, उनजो बि कूड़ो डोमिसाइल ॿिटो ठारायो आहे, जंहिंजो शिनाख्ती कार्ड नंबर 363046745224 ऐं 05 आहे। उन शहज़ादी जेका आहे तहसील मुल्तान ज़िले सां तालुक़ु रखे थी, पंजाब जे मुल्तान सां तालुक़ु रखे थी, ऐं उनजे तालुके शुजाबाद सां तालुक़ु रखे थी। उनजो डोमिसाइल 18 जून 2010 ते घोटकी मां ठाहियो वियो आहे। हुनजो जेको ॾिठो सबूत हुजण जो वॾे में वॾो सबूत तव्हां पंजाब जी डोमिसाइल जी जेका वेबसाइट आहे www.domicile.punjab.government.pk, उन ते वेंदव, इहो शिनाख्ती कार्ड क्लिक कंदव त तव्हांखे शहज़ादी जमील जो डोमिसाइल नज़र ईंदो। न रुगो एतिरो, पर हुनजो जेको ॿियो डोमिसाइल जेको ठहियो घोटकी मां, उहो मीरपुर माथेले तालुके जो ठहियो, ऐं उनजो सीट नंबर जेको IBA थ्रू हुन इम्तिहान ॾिनो आहे उहो आहे 307140 उनजो सीट नंबर आहे, जंहिं ते हुन IBA सखर मां टेस्ट ॾेई उते GST टीचर थी वई आहे। मुल्तान जे शुजाबाद जी रहवासी, उनजो तव्हां डोमिसाइल चेक करे सघो था। डोमिसाइल जी वेबसाइट आहे domicile.punjab.government.pk। उन खां अलावा फातिमा शरीफ़, धीउ मोहम्मद शरीफ़, उहा बि ॿिटे डोमिसाइल में मुलविस आहे। उनजो पंजाब जो डोमिसाइल आहे। उन फातिमा शरीफ़ जो शिनाख्ती कार्ड नंबर आहे 3410294194306। उहा जेका आहे गुजरांवाला जी आहे ज़िले जी, ऐं उनजो जेको तालुको आहे कामूकी आहे, तालुको कामूकी, ज़िलो गुजरांवाला, उतां पंजाब जी आहे। ऐं 24 सेप्टेंबर 2012 ते उनखे पंजाब में डोमिसाइल जारी थियो, जेको डोमिसाइल जी वेबसाइट domicile.punjab.government.pk ते मौजूदु आहे। ऐं उन ख़ातून खे जेका फातिमा शरीफ़ आहे, मोहम्मद शरीफ़ जी धीउ, उनखे घोटकी जो डोमिसाइल ओबावड़ो जो जारी कयो वियो आहे। ऐं ओबावड़ो जो जेको डोमिसाइल जारी कयो वियो आहे, उहो उनजे तहत हुन वरी पंहिंजो सीट नंबर 53 तहत हुन फातिमा शरीफ़ IBA सखर जी टेस्ट ॾिनी आहे, ऐं ECT टीचर जी, अर्ली चाइल्ड टीचर जी हुन टेस्ट ॾिनी आहे, जेका IBA सखर जे थ्रू, ऐं आहे पाण गुजरांवाला जी। टियों जेको इन खां अलावा जेको सायरा जब्बार वलद अब्दुल जब्बार, उहा बि ॿिटे डोमिसाइल में मुलविस आहे, जेका डिस्ट्रिक्ट घोटकी में हुन डोमिसाइल ठारायो आहे। बेसिकली मुज़फ़राबाद ज़िले सां तालुक़ु आहे सायरा जब्बार जो, ऐं तालुको कोट अदू हुनजो तालुको आहे, ऐं हुनजो जेको डोमिसाइल उते पंजाब में जेको डोमिसाइल हुनजो जारी थियो आहे, उहो 24 अगस्त 2009 ते जारी थियो आहे, जंहिंजी तस्दीक तव्हां डोमिसाइल जी वेबसाइट domicile.punjab.government.pk, पंजाब हुकूमत जे डोमिसाइल वारी वेबसाइट तां बि इहो चेक करे सघो था, जंहिंजो शिनाख्ती कार्ड नंबर हिकु भेरो ॿुधायां थो 451047216801 इहो तव्हां लॻाईंदा, तव्हां चेक करे सघो था। ऐं हीअ जेका आहे उन ECT टीचर जो आहे ॾिनो टेस्ट। उन खां अलावा तैयबा यास्मीन, जेका मोहम्मद अकरम जी धीउ आहे, जंहिंजो शिनाख्ती कार्ड नंबर जेको आहे उहो 45101343024090 आहे। उहा जेका बेसिकली ओकाड़ा डिस्ट्रिक्ट जी आहे, पंजाब जी, ऐं तहसील बि ओकाड़ा ई आहे। ऐं उनखे पंजाब में जेको डोमिसाइल मिलियो आहे उहो 20 अप्रैल 2018 ते जारी थियो आहे,
जंहिंजी तव्हां तस्दीक पंजाब जे डोमिसाइल वारी वेबसाइट domicile.punjab.government.pk तव्हां करे सघो था। न रुगो एतिरो पर इन ख़ातून घोटकी जे तालुके ॾहरकी मां डोमिसाइल ठारायो ऐं उन डोमिसाइल ते उहा हिन वक़्तु प्राइमरी टीचर तौरु कमु करे रही आहे घोटकी ज़िले जे अंदरि ऐं जंहिंजो PID नंबर जेको आहे उहो आहे 10820912। इहो PID नंबर आहे ऐं प्राइमरी टीचर तौरु ॾहरकी तालुके में कमु करे रही आहे जेका ओकाड़ा पंजाब सां तालुक़ु रखे थी। त ही जेके तव्हां तस्दीक शुदा उहे जंहिं ते को कोर्टुनि में विच में चैलेंज करे सघिजे थो उहे सबूत आहिनि जेके पंजाब जे मां ॿटा डोमिसाइल घोटकी में ठहिया आहिनि। आसिफ अली साहब आहे जंहिंजो शनाख्ती कार्ड नंबर 313044292391 आहे ऐं जेको घोटकी में उनजो डोमिसाइल ठहियो आहे उनजो डोमिसाइल 12 मार्च 2019 ते ठहियो आहे। 12 मार्च 2019 ते ठहियो आहे ऐं ही जेको साहब आहे आसिफ उहो रहीम यार ख़ान सां तालुक़ु रखे थो जिते वरी उनजो डोमिसाइल 10 अक्टूबर 2018 ते ठहियल आहे ऐं हू पंजाब सां तालुक़ु रखे थो। पंजाब जे इलाइक़े रहीम यार ख़ान सां डोमिसाइल घोटकी जो ठहियल आहे। हिकिड़ो आसिफ उनजो ॿिटो डोमिसाइल आहे जंहिंजो प्रूफ मिली विया आहिनि कमेटीअ खे ऐं साबित थी वियो आहे त इहो ॿिटो ऐं शकी डोमिसाइल आहे जंहिंजो वेबसाइटुनि ज़रिए चेक कयो वियो आहे कमेटी त हिकिड़ो आसिफ जो जेको डोमिसाइल आहे 2019 में माना ताज़ा डोमिसाइल जेको प्रूफ मिली वियो आहे। जेको कमेटी ॿियनि मामलनि ते बि छंड-छाण करे पई। मोहम्मद तलहा आहे उनजो डोमिसाइल बि कूड़ो आहे घोटकी ज़िले मां ठहियल आहे जेको 31 दिसंबर 2018 ते ठहियो आहे ऐं साॻियो मोहम्मद तलहा जेको आहे पंहिंजो 18 जनवरी 2018 ते वरी उन डोमिसाइल साॻियो ई ठहिरायो आहे लाहौर मां। ठीकु आहे त साॻियो माण्हू जेको लाहौर मां डोमिसाइल 2018 में ठहिराए थो उन साॻिए माण्हू वरी 31 दिसंबर 2018 ते घोटकी मां ठहिरायो आहे जंहिंजो शनाख्ती कार्ड नंबर जेको आहे उहो 35202202459995 आहे। ही ॿिटो डोमिसाइल जो ॿियो केस आहे जेको घोटकी मां थियो आहे ऐं न रुगो एतिरो पर ईमान अली जेका ख़ातून आहे उनजो 26 अक्टूबर 2018 ते ईमान अली जेका आहे उनजो डोमिसाइल घोटकी मां ठहियो आहे ऐं हीअ बि लाहौर सां तालुक़ु रखे थी। लाहौर में वरी संदसि डोमिसाइल 2 अगस्त 2018 ते ठहियो आहे मानी अक्टूबर जी 25 तारीख़ ते 2018 में लाहौर ईमान अली घोटकी मां डोमिसाइल ठहिरायो आहे ऐं वरी साॻी मैडम जेको आहे सो 2 अगस्त 2018 ते यानी कि अगस्त सेप्टेंबर अक्टूबर 2 महीना अॻु में पंजाब मां लाहौर मां डोमिसाइल ठहिरायो आहे। उन टिनी जा डोमिसाइल शकी आहिनि। ईमान अली जो जेको NIC नंबर साम्हूं आयो आहे शनाख्ती कार्ड नंबर उहो 352027551570 आहे। हिन वक़्तु इहे 3 शकी डोमिसाइल आया आहिनि जिनजा प्रूफ मिली विया आहिनि जेके पंजाब जी वेबसाइट्स ते उनजो रिकॉर्ड मौजूदु आहे त उते उन्हनि डोमिसाइलनि जा मौजूदु आहिनि। उन साॻियनि वरी सिंध मां बि डोमिसाइल ठहिरायो आहे ईमान अली ऐं मोहम्मद तालिह ऐं आसिफ अली जंहिंजा शनाख्ती कार्ड नंबर तव्हांखे मूं ॿुधाया। इहे जेके डोमिसाइल ठहिया आहिनि उहे पंहिंजो जेको पीरियड आहे उहो 1 जनवरी 2018 खां वठी करे 3 अप्रैल 2020 ताईं जेके चेकिंग हली रही आहे उन्हनि मां इन्हनि इहे डोमिसाइल ठहिराया आहिनि जेके शकी डोमिसाइल ठहिया आहिनि। मां एप्रिशिएट कयां थो काज़ी शाहिद परवेज़ साहब खे जंहिं जी निगरानी में हीअ कमेटी ठही ऐं उन इन्वेस्टिगेट कयो ऐं सभ खां वधीक ऑनेस्ट ऑफिसर जेको नज़ीर कुरैशी साहब आहे एडिशनल सेक्रेटरी रेवेन्यू उहो बि उन में कमेटी में आहे ऐं पंहिंजो डॉक्टर सईद मंगने जो साहब उहो बि सुठी साख रखंदड़ ऑफिसर आहे। काज़ी साहब बि सुठी साख रखंदड़ ऑफिसर आहे जिन ही नतीजा ॾिना आहिनि। तंहिं करे कमेटी बहितर नतीजा ॾिना आहिनि ऐं हीअ जेके तस्दीक शुदा माना पंजाब जी वेबसाइटुनि तां तस्दीक शुदा डबल डोमिसाइल जा किसा साम्हूं आया आहिनि त मां सम्झां थो हाणे इन मामले ते हिकु वॾो एक्शन थियणु घुरिजे। ख़ासि तौर ते घोटकी जे अंदरि हिकु कमीशन जुड़े उहा घोटकी जा डोमिसाइल उते चेक करे छाकाणि वधि में वधि डोमिसाइल घोटकी में जेके आहिनि उहे ॿिटा डोमिसाइल कूड़ा डोमिसाइलनि जो जेको मर्कज़ आहे जेको मिनी दुबई आहे कूड़नि डोमिसाइलनि जो उहो घोटकी आहे। घोटकी जे हवाले सां अलॻि हिकिड़ी कमीशन जुड़े जेका उते नतीजा ॾे ऐं डोमिसाइलनि जी जांच करे ऐं जेके बि डिप्टी कमिश्नर
हाणोको हुजनि, पुराणा हुजनि, सिंधी हुजनि, पंजाबी हुजनि, कहिड़ी ॿोली सां तालुक रखंदड़ हुजनि, जंहिं बि ठाहियो आहे उन जे ख़िलाफ़ एक्शन थियणु थिए, उन्हनि खे फौरी तौर ते नौकरियुनि मां बरतरफ़ थियणु घुरिजे। छाकाणि हाणे इहे अंग नखनि जा सबूत तव्हांजे साम्हूं आहिनि। पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडियो खे इजाज़त ॾींदा।